कहाँ लोग खानो मात भक्त धांधु मार दीने। मेरी वीर शेरी मात भाई क्यों अबेरी है। सेवक पे बनी नहीं मात सेवा तेरी कोई। सेवा बिन तारो शेरी अम्बे मात मेरी है। सेवा बिन तारो श्री दुर्गी मात मेरी है। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन कर। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना। ओ साईं जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना। मैं अंधा हूँ बंदा का मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। दास गनु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना। दास गनु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना। रहम नजर करना बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना बच्चों का पालन करना। 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 लो साईनाथ महाराज की जय। अचो साथ संगत जी मिली करे हृदय से प्रार्थना कयूं। प्रभु तांजे चरणन में असांजी निमाणी वेनती कृपा कयो स्वीकार कयो। पंहिंजी करुणा कृपा महर में सदा सदा सर्व साथ संगत के भक्ति जे छांव में लगाए रखो। प्रभु माया को बचाए वठो। विषय विकारन को रक्षा करे। सत्संग कीर्तन सत्संग जो भक्ति जो लाभ बख्शो। सर्व साथ संगत जो तन मन निरोग रहे। सुख शांति समृद्धि जो योग रहे। न्याणन निमाणन जा भला भाग थियन। ॿारन के दीर्घ आयु सुमत विद्यादान बख्शो। वडन जी पंहिंजी हलंदी हलायो प्रभु। शरीर में शक्ति बख्शो। रोगन को मुक्ति बख्शो। अंत समय भक्ति बख्शो। जैसे मन में जेकी पवित्र अभिलाषा सा पूरन कयो। कार्य रास कयो प्रभु। श्रद्धा विश्वास जी रक्षा कयो। कृपा कयो। तहांजे शरण आयो लेखी कतहु न छूटिए। खिन खिन भूलन हार बख्शन हार बख्श दे। गुरु नानक पार उतार। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुख भाग भवेत्। सभी प्राणी सुखी वसन भय
दान अहिंसा दान कृपा कयो दातार सब जो भलो थी सब जा दुख दूर थियनि। हो त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपणी नवदुर्गे जगन्मातर प्रणमामि मुहुर्मुहुः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम नमश्चंडकाय नमः। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरावाली माता तेरी सदा ही जय हो। जोतावाली माता तेरी सदा ही जय हो। मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा। ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा। ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। हरि ओम। हरि ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम श्री साईं दुखनाशाय 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 नमः। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे। ओम त्र्यंबकं यजामहे। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात्। उर्वारुकमिव बन्धनात्। मृत्योर्मुक्षीयमामृतात्।
मृत्युर्मुक्षीयमामृता हरि ओम हरि ओम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरिहर 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 हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जगत जय गुरु श्री चंद्र भगवान की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयो लाल सबई चौ झूले 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 लाल सर्व साध संगत जी अरदास श्री कल्याण दास हरि नाम जी सुमरन साण करी रहे अज जी प्रसाद सेवा गुप्त सेवा है साध संगत जी प्रभु कृपा कन जिन प्रसाद सेवा कया तिंजा भंडार भरिन कृपा कन नाम सुख शांति समृद्धि जो वास रहे ओम श्री राधा श्री राधिका शाम जो सत्संग ॾिसंदा क्यों 6 बजे जेको मंगलाचरण थींदो आहे रोज ॾिसो तव्हांखे यादि थी वेंदा ये मंत्र कुछ श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी ओम कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणत गोविंदाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरि ओम सर्वधर्मान् परित्यज्य अहं त्वा सर्वपापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरा धरूं पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। भगवान की अनंत वरदान है भगवान जाई भगवान जी हिक हिक अध्याय में आखिरी में ईंदो आहे त हिन अध्याय जो जीव खे हे लाभ थींदो गजग्राह जी जेकी कथा पढ़ंदा ॿुधंदा पढ़ंदा सुबुह जो उन्हनि खे अंत काल में भगवान जी यादि ईंदी भगवान अहिड़ी कृपा कंदा सुदामा महाराज जी कथा ॿुधंदा भक्ति जो दान मिलंदो गोपिन जो रोज महाराज प्रसंग पंचाध्यायी अगर कोई पढ़े भगवान जी सिक सां तो उनके हिन ही जन्म में भगवान जो दर्शन थींदो चओ हरे कृष्ण पर शर्त इहा आहे बोझ समझी न भार समझी न भाव रखी करे श्रद्धा विश्वास बस चओ हरे राम कल एकादशी में भगवत गीता लाए असां सभिनि खे हथ मथे करायासीं काफी संगत हुई लगभग 600 माण्हू त खनि त हूंदा शायद त उन्हनि सभिनि हथ मथे न कया अधु माण्हुनि खां घटि कया कुझु माण्हुनि कया
वरी जॾहिं बार बार वेनती कईसीं त पोइ सभिनि हथ मथे कया। त मूंखे लॻे थो कुझु माण्हुनि खे ईअं लॻो हुजे कि त ज़बरदस्ती वारी ॻाल्हि थी वई, हा न भाई? न न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। जीअं जल पीआरण जीवन जे लाइ ज़रूरी आहे, ज़बरदस्ती न आहे। भोजन करण ज़बरदस्ती न आहे, धर्म आहे। ऐं उन खां बि वॾो धर्म आहे ऑक्सीजन, सांस खणणु। त अहिड़ी तरह सां गीता कलयुग में महाधर्म आहे। गीता ई हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ आहे जंहिंमें भगवान पाण पंहिंजो ज्ञान ॾिनो। ॿिया जेके बि उपनिषद वेद शास्त्र ग्रंथ जेके बि उन्हनि में संतनि महात्माउनि ॿुधायो आहे त भगवान हीअं मिलंदा, हिन रस्ते ते मिलंदा। लेकिन गीता अहिड़ो आहे महाग्रंथ की श्री कृष्ण भगवान पाण पंहिंजे लाइ ॿुधाइनि था, ऐं पंहिंजे ई न असांजे लाइ बि ॿुधाइनि था कि तव्हांजी भलाई कंहिंमें आहे। अगर गीता उन जो अगर आखिरी 5 श्लोक पढ़ी ॾिसंदो, 5-10 आखिरी वारा, त तव्हांखे पतो पइजी वेंदो कि वाकई तव्हांखे गीता पढ़णु खपे। भगवान 18 अध्याय में चवनि था त हे अर्जुन, हे तुंहिंजो मुंहिंजो जेको संवाद आहे गीता, अर्जुन त तरियल ई हो। गीता में निष्पाप शब्द चयो आहे अर्जुन जे लाइ, पापी कोन्हे त उनखे बंधन कहिड़ो। अर्जुन त भगवान जे नर नारायण में अवतार में, लेकिन भगवान चवनि था हे अर्जुन, तुंहिंजो मुंहिंजो ही गीता जो जेको संवाद रूपी ग्रंथ आहे, इहो जेको पढ़ंदो, गीता जो प्रचार कंदो, ॿुधंदो, पढ़ंदो, ॿुधाईंदो, भगवान चवनि था उहो मूंखे एॾो प्यारो भक्त आहे, एॾो प्यारो आहे कि उन जहिड़ो प्यारो भक्त न पहिरियों कॾहिं थियो हो, न हाणे थियो आहे, न अॻिते थींदो, ऐं न थियणु संभव आहे। यानी मां अहिड़े भक्त सां एॾो प्रेम कंदो। केवल इहो श्लोक पढ़ी करे सेठ जयदयाल गोविंद का पंहिंजी पूरी जीवन भर जी कमाई, वॾा इंडस्ट्रियल हा, वॾी फैक्ट्रियूं अॼु बि उन्हनि जी हलंदियूं, पर सभु गीता प्रेस में उन्हनि जो लाभ वेंदो। एॾो उन्हनि ते इन हिकु श्लोक जो असर पियो कि उन्हनि गीता प्रेस शुरू कई लॻभॻि 100 साल पहिरियों। चओ हरे राम। ऐं वाकई इहा गंगा आहे, हलंदड़ फिरंदड़ गंगा। अॼु सेठ जयदयाल गोविंद का महात्मा जन न खोलनि इहा गीता प्रेस, त सच में महांगाईअ जे करे कई माण्हू भागवत रामायण वठनि ई न, गीता वठनि ई न। 100 रुपए वारी गीता 20 रुपए में थी मिले। 20,000 वारा जेके भागवत रामायण आहिनि उहे 4-4 में था मिलनि। जेतिरी कमाई थिए थी वीचारा अॼु बि उन्हनि जे हेॾे लॻंदी थी वञे। चओ हरे राम। हिकु बार अकाल पियो त संत जयदयाल गोविंद का भंडार खोले छॾिया। माण्हुनि खे पंहिंजे खाइण जे लाइ ताक़त न हुई ऐं हुननि भंडारो खोलियो। बसि शर्त एतिरी कहिड़ी कि अचो कलाक कीर्तन करे वञो, कलाक कीर्तन करे वञो, 2 कलाक कीर्तन करे वञो, बसि भोजन खाईंदा वञो। त कुझु माण्हू ॾाढो दुखी थिया, परेशान थिया कि सेठ जी तव्हां इहो छा था कयो, तव्हां आख़िर केतिरो हलाए सघंदव, मतिलबु ॾाढी हालत ख़राबु आहे प्राकृतिक, केतिरो भंडारो हलाईंदो। त केॾो सुहिणो जवाबु ॾिनो, चयूं तेसि तक मां भंडारो हलाईंदुमि जेसि ताईं ग़रीब जेके लाइन में लॻल आहिनि मां ख़ुदि इन लाइन में न लॻी वञा। जॾहिं मुंहिंजी अहिड़ी हालत थी वेंदी कि मां बि इन लाइन में लॻी वेंदुमि आख़िरीअ तक, मां पंहिंजे लाइ कोई बोरी बचाए न रखंदुमि। अहिड़ा संत थिया। चओ हरे राम। इन करे अॼु वरी था चऊं तव्हांखे गीता ज़रूरु पढ़ंदा कयो। थी सघे त हिकु अध्याय पढ़ो, ॾाढी सुविधा थी वई आहे, मोबाइल में ॿुधी बि सघो था, हा न सम्झ में अचे त तव्हां उन जा बि व्याख्या थियल आहिनि, सिंधीअ में बि असांजी अथव भगवत गीता, अलॻि सां बि पुछी था सघो व्हाट्सअप करे। तंहिंजे करे रोज़ पढ़ो, ॿियो कुझु न त 5 श्लोक त पढ़ो। चओ हरे कृष्ण। 5 मिंट त पढ़ो। जंहिं गीता जे रखण सां भूत प्रेत न अची सघंदा आहिनि साम्हूं। गीता पई हुजे 20 रुपए वारी गीता तव्हां वटि पई हुजे न, ऐं कोई चए हिनखे भूत पकड़ियो अथई, कुड़ी ॻाल्हि, असंभव ॻाल्हि, केवल वहम थी थो सघे। चओ हरे राम।
इन करे भाई गीता रोज पढ़ो साध संगत जी। असांजी वेनती मञो, कृष्णदास जो नियम आ कि जेके गीता पढ़ींदा उन्हनि खे नामदान दीक्षा ॾींदा। छो जो गीता में एॾी कृपा है कि उहे जिम्मेदार बणिया भगवान जे रस्ते ते हलण लाइ। पहिरियों चवंदा आहिनि गीता पढ़ो, बार बार पढ़ो, पहिरियों गीता पढ़ो। गीता भगवान अॼु कलयुग जे लाइ त रचना कई। ख़बर न आहे भगवान खे असांजी बुद्धि केतिरी आहे, केतिरी ताक़त आहे असां में, छा करे सघंदासीं। हाणे कंहिंमें 25,000 श्लोक आहिनि, कंहिंमें 30,000, कंहिंमें 81,000 श्लोक आहिनि। एड़ो भयंकर ज्ञान जा उनमें उल्लेख लिखियल आहिनि, चक्कर अची वेंदो पढ़ी करे। भागवत महापुराण में कई ज्ञान जा जेके प्रकरण लिखियल आहिनि अॼु तक ॿुधो न आहे कोई वक्ता खणंदा हुजनि। इन करे भगवान सरल सर्वश्रेष्ठ करे भगवत गीता खे रखियो। हिकड़ी भगवान जी कथा ॿुधो, ॿियो गीता पढ़ो। गीता में वेद शास्त्र ग्रंथ पुराण उपनिषद सभिनि जो ज्ञान सरल करे भगवान कलयुग जे हिसाब सां रखियो आहे। सर्वांतरयामीन भगवान चवनि था हे अर्जुन, पहिरियों ज्ञान लुप्त थियो, मां सूर्य भगवान खे ॾिनो, अॼु वरी मां तोखे ॾियां थो। छो जो भगवान चरण खयां, कलयुग अची वियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। बांके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ गए। 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 दर्शन दीजो शरण में लीजो, दर्शन दीजो शरण में लीजो। हम बलिहारी कहाँ गए। बांके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ गए। बांके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ गए। आँख मिचौली हमें न भाए, आँख मिचौली हमें न भाए। जग माया की जाल बिछाए, जग माया के जाल बिछाए। रास रचा कर बंसी बजा कर, रास रचा कर बंसी बजा कर। रास रचा कर बंसी बजा कर, रास रचा कर बंसी बजा कर। धेनु चरा कर प्रीत जगा कर, धेनु चरा कर प्रीत जगा कर। नटवर नागर निष्ठुर छलिया, नटवर नागर निष्ठुर छलिया। नटवर नागर निष्ठुर छलिया, नटवर नागर निष्ठुर छलिया। हाँ मेरी बारी कहाँ छुपे। बांके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ छुपे। बांके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ गए।
सर्वव्यापक तुम अविनाशी, सर्वव्यापक तुम अविनाशी, जल थल गगन रविघासी, जल थल गगन रवि घटवासी, योग सुना कर रथ को चला कर, 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 गीता सुना कर हमें समझा कर, गीता सुना कर हमें समझा कर, कहाँ खो गए हमको लुभा कर, कहाँ खो गए हमको लुभा कर, गोविंद गोविंद मीरा गाई, गोविंद गोविंद मीरा गाए, गोविंद गोविंद मीरा गाई, गोविंद गोविंद मीरा गाए, गणिका तारी बाके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ छुपे, बाके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ गए, बाके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ छुपे, बाके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ गए, ओ दर्शन दीजो शरण में लीजो, दर्शन दीजो शरण में लीजो, हम बलिहारी कहाँ छुपे, बाके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ छुपे, बाके बिहारी कृष्ण मुरारी, मेरी बारी कहाँ छुपे। बोलो माँ के बिहारी भगवान की जय। हरे राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम श्री कृष्ण गोविंद मुरारी है नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। जरी भगवान गोलोक धाम गमन में लिखियल आ कि सभिनी प्राण त्यागे छॾिया। देवकी मैया वसुदेव बाबा नंद बाबा यशोदा मैया कुंती मैया और अर्जुन के भगवान आज्ञा कई आखिरी सेवा जे लाइ कि तू कुछ जेके महिलाऊं बचियल आहिनि उन्हनि खे तू वठी वञ, उन्हनि खे ॿाहिरि कढ। मुंहिंजे वञण खां पोइ 7 ॾींहंनि जे अंदरि पूरे मुंहिंजे महल खे छॾे करे द्वारिका ॿुॾी वेंदी। तॾहिं अर्जुन अहिड़ी परिस्थितीअ में अची आहे कि श्री कृष्ण भगवान गोलोक हली आहे। हाणे मां उन्हनि जे बिना प्राण कीअं खणी सघंदुमि कि मूंसां एॾो प्रेम कंदा हुआ, केॾो न मूंसां उन्हनि जो प्यार हुयो। उहे परमात्मा हुया लेकिन मुंहिंजा मित्र बि त हुया, मित्र हुया मुंहिंजा भाउ बि हुया। सचिदानंद घन निर्गुण निरंकार सगुण साकार भगवान श्री कृष्ण खे मां चवंदुमि ओ कृष्ण कीअं लेटी पियो आहे, हट ते मूंखे बि आराम करणो आहे, पाण खे मालिक सम्झी वेठो आहे छा? ईअं मजाक कंदोमांसि ऐं मुस्कुराए करे मूंखे गले लॻाईंदो। एॾो प्रेम जो अवतार, लेकिन मां हाणे कीअं जी सघंदुमि, मुंहिंजा बि त प्राण नथा रही सघनि। तॾहिं उन्हनि खे गीता जो ज्ञान यादि आयो। लिखियल आहे गीता जो उहो भगवान जो ज्ञान यादि करे उन प्राणनि खे रोकियो
ऐं जेको भगवान आज्ञा कई उहा सभु उन्हनि व्यवस्था कई। एॾी गहराई आहे गीता में। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ॾिसो भाई गीता में हिकिड़ो श्लोक भगवान ॾाढो प्यारो चवनि था कि मन मना भव, तू पंहिंजो मन मुंह में लगा। अर्जुन चवनि था हे मन मजाक है, मुठीअ में पकड़ियो तो हवा पकड़ में ईंदी, ई मन कठिन आहे, कानो तव्हां में लॻाईंदासीं। भगवान चवनि था हा इहा सही ॻाल्हि आहे, मन खे लॻाइण ॾाढो कठिन आहे पर असंभव त न आहे। तॾहिं भगवान कृष्ण चयो त योग ऐं अभ्यास योग सां, यानी अभ्यास योग चइबो आहे बार बार पुनरावृत्ति, हिकु बार न थियो ॿियों बार, ॿियों न टियों बार। जीअं असां कंहिं महिल ॿुधंदे ॿुधंदे ध्यानु हली वेंदो आहे, अरे छा ॿुधोसीं ध्यानु ई न आहे, पोइ वरी असां जेको ऑडियो हूंदो आहे उनखे रिवाइंड कंदा आहियूं, पोइ हिते वेंदा आहियूं, वरी सां ॿुधंदा आहियूं त ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। पढ़ी करे असां पढ़ंदा बि आहियूं अखियुनि सां, ध्यानु बि हूंदो आहे छा पढ़ी आसीं, वापसि वेंदा आहियूं वरी पढ़ंदा आहियूं, ॿियों बार टियों बार, ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। त अहिड़ी तरह सां असांखे बार बार अभ्यास करणु खपे गीता जो, वैराग जो। जॾहिं असां स्कूल पढ़ंदा आहियूं, काई सब्जेक्ट सम्झ में न ईंदी आहे त ट्यूशन वठंदा आहियूं, छाजे करे कि असांखे पढ़णो ई आहे, पास करणो ई आहे, कैरियर ठाहिणो आहे। माता पिता तहिड़ी तरह सां असांखे इहो दृढ़ निश्चय हुजे कि असांखे त भॻवान खे पाइणो ई आहे, भजन करणो ई आहे, कोई ऑप्शन ई कोन्हे। जेसि ताईं इहा गंभीरता न ईंदी त भजन काॾो थींदो ॿुधायो। भगवान चवनि था जॾहिं ज्ञान था ॾियनि पिया, चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण में त वंदना था कनि भगवान जी संत, त चवनि था तपस्विनो, कोई केॾो बि तपस्वी हुजे, मनस्विनो केॾो बि मनस्वी हुजे, भारी विद्याऊं हुजनि, रिद्धियूं सिद्धियूं हुजनि, शक्ति हुजे, सॼी धरतीअ जो राज हुजे, स्वर्ग जो बि राज मिली वञे, हर तरह जी उनखे शक्ति हुजे, सब वश में क्यों हो जाए, सजे संसार के भी वश में क्यों हो जाए, ज्ञानी एड़ो हो जाए गुरु बृहस्पति महाराज जे समान। चो हरे राम, भीमसेन महाराज वांगुर बलवान हो जाए, केड़ो भी सुंदर हो जाए, चाहे कामदेव जे समान, पर चवनता अगर उनमें भक्ति कोने तो वो 100% उन जो जीवन व्यर्थ थियो। केवल भक्ति कोने सब हली वेंदा, चाहे उनके मृत संजीवनी विद्या छो न अची वने, मरी करे जियारण वारी, पर अगर भक्ति कोने त निष्फल हली वेंदो। चओ हरे राम। तरी भगवान चवता मन मना भव, तू मुंह में ही मन लगाए, अंत तो गत्वा बियो कुछ कमी नहीं दे। आखिरी में घरवारा ही चवंदा आहिनि बाबा चओ हरे राम, जीते जी न चवंदा आहिनि हलो हेॾे हलो होॾे हलो, ईअं कयो हूअं कयो, हे कम कयो, आखिरी में सभु चवंदा आहिनि, पोइ उन्हनि खे बि आखिरी में ॿुधायो वेंदो आहे। मन मना भव मद भक्तो, मुंहिंजो भक्त बण मद्या जी मुंहिंजी पूजा कर, मां नमस्कुरु मूंखे नमस्कार कर। कल एकादशी में प्रणाम जी महिमा हली, ॿुधी वठिजो कि गीता में भी चवनि था नमस्कार जी वॾी महिमा है। केवल नमस्कार कोई करे न एतिरो भगवान खे श्रद्धा सां, बस उन में मुक्ति मिली वेंदी आहे। सच्ची में केवल प्रणाम करण सां मोक्ष मिली वेंदो आहे। मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी में, भगवान ये भी चवनि था अर्जुन मुंहिंजा वचन सच करे मन, श्रद्धा रखंदे इन में कोई शक न आहे, तू मूंखे प्यारो थी वेंदे, प्रतिजाने प्रियोसी में तू मुंहिंजो प्यारो भक्त बणिजी वेंदे। इहो सभु भगवान अर्जुन लाइ कोन चयो अथव, इन धोखे में न रहिजो, इहो तव्हांजे लाइ चयो आहे, असांजे लाइ चयो आहे। गीता पढ़ी करे अगर तव्हां 10-11 बार पढ़ी वठो गीता, त तव्हांखे प्रकट अनुभव थींदो कि श्री कृष्ण भगवान अर्जुन सां नथा ॻाल्हाइनि, तव्हां सां ॻाल्हाए रहिया आहिनि भगवान, तव्हां सां इंडिविजुअल व्यक्तिगत तव्हां जेके आहियो हिक हिक सां, उन सां भगवान ॻाल्हाईंदा आहिनि।
ॻाल्हाईंदा आहिनि गीता जी द्वारा। चओ हरे राम। अहिड़ी गीता जी महिमा आहे। गीता जो खूब प्रचार कयो, पंहिंजे ॿारनि खे यादि करायो। कंहिंखे नाहे त 20 रुपए जी गीता वठी ॾियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। जेकी 20 रुपए जी गीता हिकिड़ो नंढो सो जेको ग्रंथ हेतिरो सो उहो रखण सां बुरायूं हली थी वञनि, वस्तु शास्त्र जो दोष मिटी थो वञे, भूत प्रेत नथा अची सघनि, जादू टोना नथा लॻी सघनि। सोचो उन में कोई टोबी हणे त काथे पहुची वञे। हरे राम। हिकिड़ी इन जे साम्हूं चवनि था हिन में ब्रह्म ज्ञान बि त आहे, परमात्मा ज्ञान आहे, कर्म योगा, ज्ञान योगा, भक्ति योगा, ठीकु आहे, ऐं ब्रह्म ज्ञान आहे। गीता पढ़ी करे माण्हू ब्रह्म ज्ञानी ठही वेंदो। चओ हरे राम हरे कृष्ण। ध्यान ॾिजो भाई, अध्यात्म ज्ञान असली इन में आहे। इन खां वॾो ज्ञान कोन्हे, छो जो परमात्मा आत्म ज्ञान थो ॾे, जेको ख़ुदि परम आत्मा आहे उहो ई आत्मा जो ज्ञान थो ॾे, उहो ई त ब्रह्म आहे। सभु भ्रम मिटी वेंदा। हिकिड़ी अद्भुत कथा, ॾाढी प्यारी कथा ईंदी आहे, ध्यान ॾेई ॿुधिजो। देवताउनि जा गुरु आहिनि बृहस्पति महाराज, दैतन जा गुरु आहिनि गुरुदेव शुक्राचार्य, ठीकु आहे, ध्यान ॾिजो भाई। त शुक्राचार्य महाराज खे मृत संजीवनी विद्या ईंदी आहे। मंत्र पढ़ी करे मुर्दे खे जीअरो कंदा आहिनि। राजा बली खे बि उन्हनि पुनर्जीवित कयो आहे। चओ हरे कृष्ण। इहा विद्या ईंदी आहे। ऐं देवताउनि खे इहा विद्या कोन्हे, कमाल जी ॻाल्हि आहे। दैतन जे गुरुअ खे विद्या आहे। उन्हनि अहिड़ी भक्ति कई, अहिड़ो तप कयो, भोले बाबा ॾेई छॾी, भोला भाला। चओ हरे राम। अहिड़ी तपस्या कई उन्हनि, अहिड़ी भक्ति कई, उल्टो लटकी करे छा करे त माण्हू तपस्या कंदा आहिनि। असांखे सरल भक्ति, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, उन जे लाइ टाइम कोन्हे। चओ हरे राम। त हाणे देवताउनि मिली करे वीचार कयो कि कीअं कजे। असां अमृत पीऊं था, होॾे त ईअं था जीअरो करे छॾे। इहा विद्या केॾी महान, इन खां कहिड़ी विद्या आहे कि मरियल माण्हू जिंदो थी वञे। इहा विद्या मिलणु खपे। कीअं कजे? महाराज पंहिंजे पुट खे, जंहिंजो नालो कच्छ, ध्यान ॾिजो, उन खे मोकिलियो। देवताऊं चवण लॻा तव्हां केॾो जोखिम था खणो, पंहिंजे पुट खे मोकिलियो था, दही त वेठा आहिनि राक्षस, महाराज मारे न छॾनि तव्हांजे पुट खे। चवनि था न, प्रभु कृपा कंदा, हिन खे मोकिलियोसि तव्हांजे देवताउनि जे भलाई जे लाइ। और पुट खे सेखारियईं, पुट त नम्रता, तो निवड़त रखजां, किरी पइजां शुक्राचार्य जे चरणनि में। ये न सोचजां कि असांजे दुश्मननि जो गुरु आहे, न, महान पंडित आहे, महान ज्ञानी आहे, महान विद्वान आहे, त्रिकालदर्शी आहे, मृत संजीवनी विद्या जो वो महान महापुरुष। कच्छ समझियो, पिता जा वचन मञी करे वञी करे किरी पियो चरणनि ते। गुरुजी हैरान थिया शुक्राचार्य कि लखन लखन करोड़नि दैतन जे विच में अकेलो हली आयो आहे, बिना अस्त्र शस्त्र जे। ऐं एॾी निवड़त सां इन प्रणाम कयो आहे, दैत बि कॾहिं न झुकंदा आहिनि। पुट तूं कीअं आयो आहे, छाजे करे आयो आहे? गुरुजी मां तव्हां खां संजीवनी विद्या प्राप्त करण आयो आहियां। गुरुजी मुस्कुराइण लॻा, संभाले सघंदे? गुरुजी अगरि तव्हां कृपा कंदो त संभाले सघंदो। ॾिठी त नम्रता आहे हिन में। ठीकु आहे पुट, त तोखे 20-25 साल वधीक न हिते सेवा करणी पवंदी, तयार आहियां, मां जीवन भर सेवा करण लाइ तयार आहियां। अहिड़ो उनजो लक्ष्य ॾिसी करे, अहिड़ो उनजो जज़्बो ॾिसी करे, एॾी उनजी निवड़त नम्रता ॾिसी करे शुक्राचार्य पंहिंजे विरोधी दुश्मननि देवताउनि जे गुरुअ जे पुट खे संजीवनी विद्या ॾियणु आरंभ कई। ऐं जीअं पहिरियों ॾींहुं थियो, राक्षस त राक्षस है, खल जो खाए और लड़े, जिसका खाए उससे लड़े। हाणे गुरुजी जे साम्हूं कुझु नथा चवनि। पहिरियों मना कयूं, गुरुजी जो सही न आहे, देवनि जी तव्हां हुनखे ॾींदव, चवनि था कुझु न थींदो, होवे सोई जो राम रची राखा, भलो थींदो, तव्हां चिंता न कयो। चओ हरे राम। भाई मुंहिंजा बि त कोई धर्म आहिनि गुरुअ जा। गुरु अगरि विद्या न ॾे त उहो नरक वेंदो आहे, तव्हांखे पतो आहे। अगर योग्य शिष्य मिले तो सुपात्र मिले, कुपात्र न सुपात्र मिले। और काई भी विद्या हो, संगीत की विद्या हो, वेदन शास्त्रन जी कोई भी, वो अगर गुरु शिष्य के नथो दे तो उनके नरक वञणो पवंदो आहे।
आहे कॾहिं दुरुपयोग न कंदो उन विद्या जो। मां हिनखे जाचे ॾिठो आहे, योग्य पात्र आहे। इहे ॻाल्हियूं हाणे राक्षसनि खे सम्झ में ईंदियूं, आख्यनि राक्षस। चओ हरि राम। हाणे गुरु जी उनखे विद्या ॾियण लॻा, राक्षस भयंकर पाण में मिली करे षड्यंत्र करण लॻा। गुरु जी जेको करे तो सही न आहे, गुरु जी सम्झ करे वठंदो। असां चङी तरह मज़ो चखाईंदासीं हिनखे। वॾो आयो आहे देवताउनि जो, देव गुरुअ जो पुटु पहुतो आहे, अची करे असांजे गुरु जी वटि सॼी विद्या खणी हली वेंदो। ॾिसूं था, साल गुज़रियो, 2 साल गुज़रिया, कुछ साल गुज़रिया, काफ़ी विद्या सिखी हो। हिकु ॾींहुं वियो जंगल में गुल खाइण जे लाइ, दैतन पकड़ियो, कटे मारे विधो, पिटी करे छॾियो, मारे करे जंगल में मारे छॾियो कच्छ खे। शाम थी वई, कच्छ न आयो आहे। शुक्राचार्य ध्यान धारण कयो त हुनजी लाश नज़र आई। उन जॻह ते विया, अमृत संजीवनी विद्या ईंदी आहे, जल खणी करे अमृत संजीवनी विद्या पढ़ी, उनखे वरी जीअरो करे छॾियो। पुट कच्छ तोसां छा थियो? गुरु जी मूंखे तव्हांजे दैतन मारे विधो। काई ॻाल्हि न, हिमत रख, ध्यान रख, सतर्क रहो। वरी विद्या शुरू थी। कुछ महीना गुज़रिया, कुछ समय, वरी दैतन मारे विधो। वरी गुरु जी उनखे जीअरो कयो। इन तरह सां ॾाढा बार उनखे मारियो, लेकिन उन पोइ बि, यानी सम्झो था ठीकु आहे जीवन मिली वियो, लेकिन मरण में केतिरी तकलीफ़ थींदी आहे। छा उहो विद्यार्थी रहियो हूंदो? चओ हरि राम। असांखे 4 श्लोक सम्झ में न अचनि त भगवत गीता छॾे छॾे। चओ हरि राम। लेकिन हो अडिग रहियो, पंहिंजी विद्या पढ़ंदो रहियो। विद्या पढ़ंदे पढ़ंदे हाणे दैत बि सम्झी आहे कि हिनखे 1000 बार मारींदासीं न त हे गुरु बाबू हिनखे 1000 बार जीअरो करे छॾींदो। उन्हनि महाषड्यंत्र कयो, अहिड़ी चतुर चालाकी कई। हाणे मारे करे उनखे टुकड़ा करे पीसे करे ऐं शराब में, मदिरा में उनजो मांस पीसे मिलाए उनजो रस ठाहे करे गुरुदेव खे पीआरे छॾियो। चओ हरे राम। दैतन जा गुरु आहे, सोमरस वठंदा, ये मदिरा पान कंदा, पी छॾियो। हाणे वरी ॾिठूं कच्छ न आयो आहे, सॼो ॾींहुं गुज़रियो, अखियूं बंदि कयूं, पूरो ध्यानु लॻायूं, नज़र ई न अचे। पूरी धरतीअ ते ध्यानु लॻायूं, नज़र न आयो। स्वर्गलोक में ध्यानु लॻायूं, नज़र न आयो। कई लोकनि में सभिनी में ध्यानु लॻायूं, कमाल आहे काथे कच्छ। जॾहिं पंहिंजे भीतर लॻायूं त नज़र अची वियो, अरे कच्छ तूं मुंहिंजे अंदर कीअं पहुची वएं? भीतर आवाज़ ॾिनी कि गुरु जी दैतन मूंखे मारे करे तव्हांखे मदिरा में पीआरे छॾियो आहे, मिलाए करे। हरे राम। ॾाढी कठिन घड़ी थी वई। ओॾी महिल ई शुक्राचार्य जे अखियुनि में आंसू वेई आया कि हीअ एॾी गंदी शइ। ओॾी महिल ई जल खणी करे पहिरियों त मदिरा खे शाप ॾिना तूं, हिकु न कई शाप ॾिनूं त अॼु खां मदिरा पीअण महापाप थींदो। हे शिव जी, अगरि मां तन मन धन सां, मन वचन सां सच तो चवां, तव्हांजी तपस्या कई आहे त अॼु मुंहिंजो इहो शाप सफल थिए। मदिरा जेको बि पीअंदो, इंसान देव कोई बि, इनखे महापाप जो दोष लॻंदो। जेको मदिरा पीअंदो उनजी बुद्धि भ्रष्ट थी वेंदी। जेको मदिरा पीअंदो उन जा लक्षण गुण ख़तम थी वेंदा। जेको मदिरा पीअंदो उहे पशुअनि जे, जानवरनि जे झुंडनि में ईंदो। जेको मदिरा पीअंदो उहो नरक वेंदो। जेको मदिरा पीअंदो उनजो मान सम्मान ख़तम थी वेंदो, नष्ट थी वेंदो। उनखे आदर सत्कार न थींदो। अरबपति माण्हू हुजे न, पी करे किरंदो हुजे, लुड़कंदो हुजे, उनखे साम्हूं भले धन जे करे हथ जोड़ींदा, पीठ पीछे उनजी निंदा कंदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। असां अखियुनि सां ॾिठो आहे, अरबपतियुनि खे ॾिठो आहे, उनजी बेइज़ती कंदे, घटि वधि ॻाल्हाईंदे। इन जे करे चओ हरे राम। हरे कृष्ण। ॿिया बि ॾाढा शाप ॾिनई, मूंखे यादि नथा अचनि साध संगत जी। त अहिड़ा शाप ॾिनई त जेको मदिरा पान कंदो उहो काथों जो न रहंदो। उनजा परिवार वारा ई उनजे विरोध में अची वेंदा, उनजो परिवार नष्ट थी वेंदो। वाकई अकेलो थोड़ी मरंदो आहे शराबी, त कमाईंदो न, धन हली वेंदो, उनजो ज़ाल, उनजा ॿार सभु त वीचारा तड़फंदा आहिनि। अहिड़ा शाप ॾेई करे पोइ हाणे चई कच्छ खे कीअं वीचारे खे जीअरो कजे, हे त मुंहिंजी शरण पियो आहे। तॾहिं पेट जे अंदरि कथा ॾिसो कहिड़ी अद्भुत आहे। ध्यानु ॾिजो साध संगत। शुक्राचार्य महाराज
देवताउनि जे गुरुअ जे पुट कच खे पंहिंजे पेट जे अंदर बाक़ी जेकी बचल हुई संजीवनी विद्या सेखारी। छो जो आत्मा थोड़ी न मरंदी आहे, नैनम छिदंती शस्त्राणि। हाणे अंदर ही अंदर कई ॾींहं लॻा बचल खुचल विद्या उहो कच्छ गुरुजी जे पेट में रही करे सिखण लॻो। और हिकु ॾींहुं अची वियो कि वो अध्यात्म विद्या में पारंगत थी वियो। पूरी अध्यात्म विद्या एतिरी अची वई, गुरु जी परीक्षा वरिती हिकु हिकु। उन जो जेकी मात्रा अक्षर, उन जो ध्यान, उन जो तप बल योग्यता सभु उन में परिपूर्ण ॾिसी परफेक्शन ॾिसी करे गुरु जी चयो पुट हाणे समय अची वियो। कहिड़ो समय आयो गुरु जी? पुट हाणे समय अची वियो तोखे जीवन ॾियण जो। हाणे मूंखे कीअं जीवन मिलंदो? हा मिलंदो। पुट हिकु कमु कर, तूं मुंहिंजो पेट फाड़े करे ॿाहिरि अची वञ। गुरु जी मां इहो अपराध कीअं कंदुमि? घबराए न, तूं मुंहिंजे लाइ हेॾा बार प्राण ॾिना आहिनि, अॼु मां तुंहिंजे लाइ प्राण ॾींदुमि। तूं मूंखे मुंहिंजे पेट मां पेट फाड़े ॿाहिरि अच। इन खां पोइ तूं पंहिंजे मृत संजीवनी विद्या जेकी मां तोखे सेखारी आहे पुट, उहा पढ़ी करे तूं मूंखे पुनर्जीवित कजां। हाणे गुरुजी जी आज्ञा थी वई। हाणे कच्छ ॿाहिरि आयो, गुरुजी प्राणनि जो त्याग कयो शुक्राचार्य, ऐं कच्छ ॿाहिरि आयो। उन बिल्कुलु सावधानीअ सां हिकु ई बार संजीवनी विद्या पढ़ी ऐं गुरु जी खे वरी सां जीअरो करे छॾियो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। ॾाढी दुर्लभ अहिड़ी कथाऊं थींदियूं। गुरु जी गले लॻायो, राक्षस ॾंद किटकिटाईंदा रहंदी आहे, हथ मलींदा रहंदी आहे। कमाल थी वियो, हे गुरु चेला त वॾा पहुतल निकिता, इन खां वधीक उहो करे बि छा था सघनि? चओ हरे राम। चेले जो शरीर वापस अची वियो कच्छ जो। गुरु जी जीअरा थी विया, स्वस्थ थी विया, गले लगायो हिक ॿिए खे। गुरु जी खूब आशीर्वाद ॾिनी। चओ हरि राम। हाणे कथा जो जेको सार आहे अद्भुत ज्ञान सां भरियल। इहा कथा मूंखे ॾाढी प्रिय। जेॾी महिल पूरी विद्या प्राप्त करे कच्छ महाराज हलण लॻा कि अॼु मूंखे संजीवनी विद्या मिली वई। हाणे ध्यानु ॾिजो, गुरु शुक्राचार्य जी धीअ जो नालो देवयानी। उन जी सुंदरता जे, उन जे व्यवहार ते, उन जी सभ्यता ते उहा मोहित थी वई। हाणे वञण महिल चएसि थी पई कि हे कच्छ तूं मूंसां विवाह कर। कच्छ चवण लॻो इहो धर्म जे विरुद्ध आहे। तूं ब्राह्मण, असांजे गुरुअ जी धीउ आहे, असांजे लाइ पूज्य, तूं मुंहिंजे लाइ भेण, ऐं मां देवताउनि जो पुटु आहियां, गुरु बृहस्पति महाराज जो पुटु आहियां, देव गुरुअ जो। ऐं गुरुअ जी न्याणी, लेकिन वो तो मोहित थी वही उन्हें ते। वह चेती ये सब गालियों छड़, ये धर्म धर्म जी कोई मुखे विचारधारा कोने। विवाह थियो तो बस थियो, तू मुसा शादी कर। चे तू मां क्षमा तो घुरियां, तू मुझे गुरुअ जी धी है, मां तोखे प्रणाम तो कयां। ये न चओ इहो कम मां नथो करे सघां। तॾहिं उन गुरु पुत्री देवयानी कच्छ खे शाप ॾिनो। अच्छा तू मुंहिंजी काम में हुअ थी वई, मोह में गलत थी वई, फांसी पई। उन्हें शाप ॾिनीसि त ठीकु आहे, अगर तू नथो मञे त वञ, जेकी तू मुंहिंजे पिता खां संजीवनी विद्या सिखी आहे उहा तू सभु भुलिजी वञ। हाणे ॿुधायो उनजे दिल ते छा गुजरी हूंदी? मरी मरी करे प्राण ॾेई करे गुरुजीअ जा प्राण निकिरिया। महाराज उहा विद्या मिली, लेकिन हासिल आया जीरो, शून्य। भुलिजी विया विद्या। तरी वचनी शस्त्र वस्त्र हूंदो हो, एडी सत्यता हूंदी, एडो धर्म ते हलंदा सब स्त्री पुरुष। सत्य युग जो जमानो, वाणी ही बाण ठही वेंदो हो। नेण भरजी आया, ओहो मुंहिंजी तपस्या, मुंहिंजो समर्पण, असांजे पिता जी जेकी उम्मीदूं, इन पाणी फेरे छॾियो। वठ मां बि तोखे शाप थो ॾियां, तुंहिंजी कॾहिं ब्राह्मण परिवार में शादी न थी, ब्राह्मण जे पुट सां कॾहिं शादी न थींदे। चओ हरे राम। अॻिते हली करे वरी भागवत में ॾाढी कथा ईंदी आहे कि उनजी राजा सां ई शादी थी, राजा शर्याती सां। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरि। ॿुधायो कि एॾा प्राण ॾेई करे छा छा अर्जित करे, निवड़त रखी, शुभ गुण रखी करे, ओहो दैतन जे टोलीअ में वञी करे बार बार मरी करे भी विद्या हासिल करे भी विद्या हली वई।
इन्हें जी जगह ते अगर गीता जी विद्या हुजे, अगर भक्ति जी विद्या हुजे, तो वह शाप सां भी वञण वारी ना है। छो जो भक्ति तो भगवान जो ही रूप आ। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपेक। एक बार ब्रह्म ज्ञान अची वञे तो न वेंदो आ। चओ हरे राम। संजीवनी विद्या तक विस्मृत थी वई, पर जेके आत्म ज्ञान आयो, जंहिंखे भगवान जी भक्ति अची वई, ओहो वो काथे भी हली वञे, काथे भी हली वञे, नरक छो न हली वञे, पशु पक्षियुनि जे जूणिन में हली वञे, भले हल वेंदो त कोन, लेकिन मान लो हली वञे, उन जी भी भक्ति न वेंदी। इहा गीता जी बलिहारी, गीता ज्ञान जी भक्ति जी। चओ हरे राम। एक बार शिव भगवान के सनकादि महाराज 5 साल जा रहंदा आहिनि, उहे प्रणाम न कयो। पार्वती माता खे गुस्सो आयो, वाह ॾिसो त नंढा नंढा बालक थी करे भोले बाबा के प्रणाम नथा कयो, वञी उठ वञी बणिजो। भोले बाबा चई देवी कुछ सोचे तव्हां, छो प्रभु तव्हांजो अपमान कयो तो मुंहिंजा वॾा भैया आहिनि, मूंखे प्रणाम कर। हे छो नमूना बालक 5 साल जा? हा हा मुंहिंजा वॾा भैया आहिनि सनकादि। राम राम, मूंखे क्षमा कजो प्रभु, मूंखे तो पतो ही न पियो, मां नंढा बालक समझा। अरे महान महात्मा आहिनि, भगवान जी कथा जा भगवान आहिनि इहे साक्षात। माखों गलती थी वई। पार्वती माता वही सनकादि महाराज के चवण लगी, अरे हे सनकादि जी, मां वॾो शाप ॾेई छॾियो, तव्हां क्षमा कयो, तव्हां ॾाढो दुखी थी वियो। हाणे उठ जे रूप में सनकादि महाराज चवनि था, अरे माता तूं त असांजो कल्याण करे छॾियो, असांखे त भगवान जी भक्ति हुआ त खसजी कोन उठ जे देह में बि। असां त भक्ति हिनमल बि था कयूं, बल्कि जेके मनुष्य देह में सभु असांजा क्रियाकलाप हूंदा, शौच क्रिया हूंदी, लघु शंका, हे कर हो कर, वरी स्नान कर, उन खां बची वियासीं बढ़िया। हाणे त चलते फिरते असांखे कोई मथो कोई क्रिया ई कोन्हे, केवल भजन करणो आहे, तूं त कृपा करे छॾी। पार्वती माता जा नेण ॻोड़नि सां भरिजी आया। महाराज माता वापसि पंहिंजे स्वरूप में अची वियो, वापसि अची विया। चओ हरे राम। त भक्ति कॾहिं खसजंदी न आहे। जंहिं जन्म में जेतिरी भक्ति कई आहे, अगले जन्म में भक्ति उतों अॻिते वधंदी आहे। बोलो वृंदावन बिहारी की जय। महात्मा सुदामा दास ना आहिनि छा? रायपुर हली आहे छा? अच्छा विश्राम स्वास्थ्य। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। तेरी पूजा करते बीते सांझ सवेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। प्यार हो सत्कार हो एतबार हो तुम्हारा। प्यार हो सत्कार हो एतबार
सुख भी हो सारे और याद हो इशारा, सुख भी हो सारे और याद हो इशारा। हो आत्मा पर तेरा ही डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो, जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। मेरे सर का ताज मेरी अखियों का तारा हो, मेरे सर का ताज मेरी अखियों का तारा हो। सब में निहारूं रूप तुम्हारा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हाँ तेरी पूजा करते बीते सांझ सवेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। ओ राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे। श्री राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे। हे गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। श्री राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे। श्री राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोविंद राधे। राधे 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 गोविंद राधे। राधे 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 गोविंद राधे। ओ करुणामयी करुणामयी, हाँ कृपामयी, कृपामयी, हाँ करुणामयी, करुणामयी, हाँ कृपामयी, कृपामयी, हाँ मेरी दयामयी, हाँ करुणामयी कृपामयी राधे। करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे। राधे करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे। हो करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे। राधे करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे। राधा मेरे स्वामिनी मैं राधे को दास, राधा मेरे स्वामिनी मैं राधे को दास।
जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास। राधे जन्म जन्म